अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां एजाज़ अहमद समेजो ऐं अॼु मुंहिंजो मौज़ू आहे ॿ क़ौमनि वारो नज़रियो या ॿ क़ौमी नज़रियो। लफ़्ज़ ॿ क़ौमी नज़रिए मां ई तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त ॿिनि क़ौमनि जो नज़रियो मतिलबु त ॿिनि क़ौमनि जो रायो या सलाह उहे ॿ क़ौमूं जेके कॾहिं बि हिकु नथा थी सघनि। ॿ क़ौमी नज़रियो ॿिनि मुल्कनि जे विच में हुयो जेको हाणे पाकिस्तान ऐं इंडिया आहिनि, जेको पहिरीं बर सग़ीर में हुआ जॾहिं त ॿिन्ही जी तहज़ीब, सक़ाफ़त, रहणी कहणी हर शइ हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ हुई। मिसाल तौरु हिंदू जेके घणनि ख़ुदानि जी पूॼा कंदा हुआ ऐं मुसलमान अल्लाह खे मञींदा हुआ। मुसलमान मस्जिद खे पंहिंजी इबादतगाह सम्झंदा हुआ ऐं हिंदू मंदर में रखियल बुतनि जी पूॼा कंदा हुआ। मुसलमान पंहिंजी कंहिं बि रिश्तेदार जे मरण खां पोइ उनखे ज़मीन में दफ़न कंदा हुआ ऐं हिंदू पंहिंजे के बाहि में साड़ींदा हुआ। हालांकि उन बर सग़ीर में रहंदड़ मुसलमान ऐं हिंदुनि जो नज़रियो अलॻि हो, हर शइ अलॻि हूंदी हुई, जीअं त रहण वग़ैरह हर शइ। हिननि जो लिबास, हिननि जो इबादत गाहूं ऐं हिननि जा रिश्ता, हिननि जो रस्म रवाज, हिननि जा कस्टम हर शइ हिक ॿिए खां अलॻि हुयूं। सो मुसलमान ऐं मुसलमान जेके हुआ, मूं पहिरीं ॿुधायो आहे त रिश्तेदार जे मरण खां पोइ उनखे ज़मीन में दफ़न कंदा हुआ ऐं हिंदू पंहिंजनि खे बाहि में साड़ींदा हुआ। हिंदू ढगी जी पूॼा कंदा हुआ ऐं पंहिंजी गऊ माता करे सॾींदा हुआ, बल्कि मुसलमान ढगी खे जानवर सम्झी शौक़ सां खाईंदा हुआ ऐं इहो मुसलमाननि जे मज़हब में हलाल पिणु आहे त ढगी जो गोश्त खाई सघिजे थो। ॿिनि क़ौमनि जे विच में वधंदड़ रस्मी इख़्तिलाफ़ात जे करे ॿ क़ौमी नज़रियो आंदो वियो। सर सैयद अहमद ख़ान जेको उन वक़्त में मुसलमाननि जो पढ़ियल ऐं सुलझियल लिखियल हो, सो हुन उर्दू ऐं हिंदी ॿोली जे मसइले ते सभ खां पहिरीं ॿ क़ौमी नज़रियो मुतारिफ़ करायो। सर सैयद अहमद ख़ान जे ॾिनल हुन नज़रिए खां पोइ सर सैयद अहमद ख़ान जे ॾिनल मुसलमाननि जे दिलनि में सियासी गरमजोशी पैदा कराई ऐं ॿियो इलामा मोहम्मद इक़बाल पंहिंजी राय पेश कई त मुसलमाननि खे इलाइक़ो जेको मख़सूस तौरु ॾियण जे लाइ इहो पिणु ॿ क़ौमी नज़रियो आंदो वियो, जेको अलामा इक़बाल आंदो। जनवरी 1933 में चौधरी रहमत अली ॿ क़ौमी नज़रिए में रखंदे तजवीज़ ॾिनी त मुसलमाननि खे हिकु अलॻि रियासत ठाहिण जे लाइ जंहिंजो नालो पाकिस्तान हुजे। त यादि रहे त चौधरी मोहम्मद अली हुनखे पाकिस्तान जो हतमी शिकल ॾिनी हुई ऐं नालो ॾिनो हुयो। चौधरी रहमत अली पंहिंजे नज़रिए मुताबिक़ चयो हो मुसलमाननि जे लाइ हिकु अलॻि रियासत ठाही वञे जंहिंखे पाकिस्तान जो नालो ॾिनो वञे ऐं जेको पिणु हींअर पाकिस्तान आहे। सभिनी आज़ादी पसंदनि ज़हननि जे विछोड़े खां पोइ क़ाइद एज़म मोहम्मद अली जाना ॿ क़ौमी नज़रिए जे बुनियाद ते इहा ॻाल्हि वाज़ह कई त बर सग़ीर जा उहे इलाइक़ा जेके मुस्लिम आबादी में अक्सरियत में आहिनि, से इलाइक़ा मुस्लिम खे अलॻि रियासत जी शिकल में ॾिना वञनि। इन ॿ क़ौमी नज़रिए जी तहरीक में केतिरियूं ई जानूं ज़ाया थियूं मुसलमाननि जे जदोजहद जे दौरान, पर नेठ इहो नज़रियो कामयाबु थियो जेको हाणे पाकिस्तान ऐं इंडिया जी शिकल में मौजूदु आहे। त इहो ॿ क़ौमी नज़रियो पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में हो। इहा ॻाल्हि बि यादि रहे त अञा बि हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो आहे जंहिं ते इहो नज़रियो इस्तेमालु थी सघे थो, उहो आहे कश्मीर, छो त उते बि मुसलमाननि जी आबादी वधीक आहे। त दोस्तों, हीअ हुई मुंहिंजी ठाहियल अॼोकी वीडियो। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक, कमेंट, शेयर ऐं दोस्तों जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो त जीअं ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे।